कंहिं मां खे ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट तौहीन अदालत केस में सेक्रेटरी तालीम ज़ाहिद हुसैन अब्बासी खे ज़ाती हैसियत में 17 अक्टूबर ते तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे बरकनी बेंच तौहीन अदालत जी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। तालीम खाते जा अमलदार ऐं दरख़्वास्त गुज़ार पेश थिया। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, सखर मां सिंध हाई कोर्ट तौहीन अदालत केस में सेक्रेटरी तालीम ज़ाहिद हुसैन अब्बासी खे ज़ाती हैसियत में 17 अक्टूबर ते तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे बरकनी बेंच तौहीन अदालत जी दरख़्वास्त जी ॿुधणी कई। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट तौहीन अदालत वारे केस में सेक्रेटरी तालीम के जेको आहे ज़ाती हैसियत में 17 अक्टूबर ते तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस ज़ुल्फ़िकार अहमद खान ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल ॿ रुकनी बेंच खैरपुर ज़िले जे अंदरि बंदि पयल स्कूल खोलण बाबति ऐं जेको आहे उस्तादनि जे ख़ाली जायुनि ते भर्ती करण वारे ॾिनल हुकुम खां पोइ तौहीन अदालत वारे केस जी ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान खैरपुर जे तालीम खाते जा अमलदार ऐं दरख़्वास्त गुज़ार पेश थियो। उन दौरान दरख़्वास्त गुज़ार अब्दुल बास्त अदालत खे ॿुधायो त गंबट समेत जेको आहे खैरपुर ज़िले में केतिरियूं जेके उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि ऐं स्कूल बंदि आहिनि। अदालत हुकुम ॾिनो हुयो 2022 में त रंगी हालतुनि बुनियादनि ते जेको आहे बंदि पियल स्कूल जेके आहिनि उहे खोलराए ऐं जेके IBA पास उमेदवार आहिनि उन्हनि खे भर्ती करे स्कूल जेके आहिनि उहे खोलिया वञनि। उन अदालती फ़ैसिले ते हिन महिल ताईं जेको आहे अमल न पियो कयो वञे। उन खां पोइ अदालत तालीम खाते जे सूबाई सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासीअ खे जेको आहे तौहीन अदालत वारे केस में 17 अक्टूबर ते ज़ाती हैसियत में पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोड़ महर अपडेट करण लाइ।